नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आर्मी तरमीम एक्ट वारे बिल जी मशावरत हिमायत जो ऐलान कंदे चयो है त हुकूमत जे मौक़िफ़ में मुंझारो आहे। नवाज़ लीग ऐं गैर मशरूक ऐलान करण खां अॻु एतमाद में न वरितो। अहिड़े सूरत हाल में पार्लियामेंट ऐं जमहूरियत लाइ जेको कुझु करे सघियासीं उहो कयो अथमि। बिल ते पीपल्स पार्टी जी हिमायत घुर्जे त पार्लियामानी क़दर ऐं तरीक़ेकारनि खे मुकमल तौर एहतियात करणो पवंदो। क़ौमी असेंबली 12 मीडिया से ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमती आर्मी चीफ जी नोटिफिकेशन जीअं आर्मी एक्ट में तरमीम खे तकरारी बनाए रहिया आहिनि। हुकूमत ऐं मुस्लिम लीग नून मिली कानून साज़ी करे रहिया आहिनि। नून लीग काल गैर मुशावरत हिमायत जो ऐलान कयो हो। मुंहिंजे ख्याल में ईअं न थियणु घुर्जे हा। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ खे अपोज़िशन सां सलाह मशवरा करणु घुर्जे हा। नून लीग असांखे एतमाद में न वरितो। बिलावल चयो है त पार्लियामेंट में हिन इशू खे आणणु घुर्जे हा। इन लाइ पार्लियामेंट रवायतनि ते अमल कयो वञे। हुकूमत खे चयो आहे त तरमीम बिल ते पीपी जी हिमायत घुर्जे त पार्लियामानी रवायतनि खे इख्तियार करणो पवंदो। जमहूरियत में अहमियत पार्लियामानी क़दरनि जी हूंदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।